मेहर रिपोर्ट शान अली शेख। हैदर बख्श खान जतोई ला अकेडमी मेहर तरफ़ां ईद मिलन पार्टी जी तक़रीब ऐं तालके मेहर जे 14 नौजवान शागिर्दनि खे ला गेट पास करे सिंध बार काउंसिल जा मेंबर थियण ते मञता एवार्ड सर्टिफिकेट ॾियण बाबति लाइब्रेरी हॉल में प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें महिमान ख़ासि हैदर बख्श जतोई ला अकेडमी जे चेयरमैन बैरिस्टर ताहा रहमान जतोई हुयो, जॾहिं त तक़रीब में एडवोकेट आबिद अली कलहोड़ो, मेहर बार जे नाइब सदर सैयद अताउल्ला शाह, एडवोकेट साजिद अली चांडियो, रियाज़ चांडियो, नेशनल प्रेस क्लब मेहर जे सदर अब्दुल रहमान कमरानी, जनरल सेक्रेटरी अब्दुल गनी मीरानी, मीर साबिर कोलाची समेत वॾे तादाद में वकीलनि, शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि शिरकत कई। बैरिस्टर ताहा रहमान जतोई पारां ला गेट पास करे सिंध बार काउंसिल जा मेंबर थींदो। एडवोकेट अब्दुल वहीद लाशारी, एडवोकेट अब्दुल रहीम दीपर, एडवोकेट नूर जतोई, एडवोकेट इंसाफ जोगड़ो, एडवोकेट मीर खान चांडियो समेत 14 वकील नौजवाननि खे संदन इम्तिहान पास करण ते सिंधी टोपी अजरक ऐं हैदर बख्श जतोई ला अकेडमी पारां मञता एवार्ड ॾिनो विया। तक़रीब खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त असीं मेहरवासी ख़ुशनसीब आहियूं जो मेहर में बैरिस्टर ताहा रहमान जतोई पंहिंजे वालिद साहिब जे नाले सां ला अकेडमी जी शुरूआत करे नौजवाननि जे हौसला अफ़ज़ाई कई आहे ऐं केस जे महिनतुनि जे करे असीं मेहरवासी तमामु घणा ख़ुशि थिया आहियूं। असीं इम्तिहान पास कंदड़ नौजवान वकीलनि मां उमेद रखूं था त हू सिंध धरती जे हक़नि ऐं पंहिंजी मेहर शहर जे मज़लूम माण्हुनि खे हक़ ॾियारण लाइ पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदा, जॾहिं त बैरिस्टर ताहिर रहमान जतोई ख़िताब कंदे चयो त मूंखे फ़ख़्रु आहे त मेहर जे नौजवाननि पंहिंजी महिनतुनि सां पंहिंजे शहर जो नालो रोशन कयो आहे। असांजी अकेडमी ऐं संदन टीम हर वक़्तु गॾु रहंदी, जॾहिं त 14 वकीलनि जी कामयाबी ते हौसला अफ़ज़ाई लाइ केस एज़ाज़ ॾिनो वियो आहे। असांजी कोशिशि आहे त असीं मेहर समेत सिंध धरती जे मारूअड़नि जी ख़िदमत करे पंहिंजो फ़र्ज़ु निभायूं। हिन चयो त असीं हर मामले मसइले लाइ मेहर जे मज़लूम माण्हुनि सां गॾु आहियूं। उन मौक़े ते वकील सजाद चन्ना, हाजी खान जतोई, एडवोकेट हसन अली खोसो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़।